अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। इस वक्त जहाँ सारे पार्टीज मिलकर सिर्फ इस चीज़ का कोशिश कर रहे हैं कि हम साफ और शफाफ इलेक्शंस करवा दें, ताकि जब साफ और शफाफ इलेक्शंस हो तो एक अवामी हुकूमत बनाए जो वो मसाइल का हल कर सके। हमारा ये कोशिश है कि हम अपना मेहनत जारी रखें, हम जमहूरियत का बहाली का जदोजहद, इंसानी हकूक़ का बहाली का जदोजहद और अवाम के मुआशी हकूक़ का बहाली का जदोजहद का जो मेहनत है वो हम जारी रखें और इंशाअल्लाह ताला हम कामयाब होंगे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान के इस्तीफ़ा ॾियण लाइ डेडलाइन ॾेई छॾी। नदीम अफ़ज़ल चंद जे घर में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अवाम ते एतमाद आहे त वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई छॾे। वज़ीर आज़म मुस्तफ़ी थी असेंबलियूं न टोड़ियूं त इस्लामाबाद पहुची बेएतमादी जी रिथ आंदी वेंदी। बेएतमादी जी रिथ खां अॻु ई वज़ीर आज़म खे इस्तीफ़ा ॾेई छॾणु घुर्जे। बेएतमादी रिथ पेश करणु वक़्तु नज़र ईंदो त केरु न्यूट्रल आहे ऐं केरु नाहे। बिलावल भुट्टो चयो त खेनि नून लीग सां वेढ़ाइण जी कोशिश न कई वञे। गैर जमहूरी शख्स ख़िलाफ़ जमहूरी हथियार खणी आया आहिनि। हुकूमत जी अक्सरियत नाहे मड़ी वई। नदीम अफ़ज़ल चंद पीटीआई खां अलॻि थी ॿीहर पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी लाहौर में नदीम अफ़ज़ल चंद जे घर पहुची वियो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, कमर ज़मान कायरा ऐं ॿिया बि बिलावल सां गॾु नदीम अफ़ज़ल चंद जे घर पहुता। नदीम अफ़ज़ल चंद पीटीआई खे छॾे ॿीहर पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान करे छॾियो। नदीम अफ़ज़ल चंद चयो आहे त पीटीआई में शामिल थियण संदसि वॾी ग़लती हुई। पीपल्स पार्टीअ खे घर समझे थो ऐं खेसि वापसि थियण ते ख़ुशी आहे। मजबूरीअ में हुन पीटीआई में शमूलियत इख्तियार कई हुई। लेके कहता है कि यू टर्न लेना लीडर का निशानी है। हम कहते हैं मुनाफिकों का निशाना यू टर्न लेना होता है, झूठों का निशाना यू टर्न लेता होता है। लीडर का निशानी ये है कि आप शहादत से भी ना डरो, सजाए मौत का सजा कबूल करो, तख्तेदार पर चढ़ो, मगर अपना मौकफ से यू टर्न नहीं लेते। ये तो लीडर नहीं झूठा है, ये लीडर नहीं कठपुतली है। मुल्क की दिफा के लिए एक क़यादत की जरूरी होता है, एक कायद का जरूरत है, खिलाड़ी की नहीं। तो इमरान को कहते हैं कि तेरे पास 3 दिन है, कठपुतली 3 दिन, खुद इस्तीफा दो और चले जाओ। हिम्मत है तो असेंबली तोड़ो, हमारा आमना सामना होगा, मुकाबला होगा। हम पहुंचे इस्लामाबाद, हम जमहूरी हमला करेंगे, हम कठपुतली को भगाएंगे, साफ और शफाफ इलेक्शंस करवाएंगे कि अवाम अपने नुमाइंदे मुंतखब करेंगे। पीपल्स पार्टी जो अवामी मार्च बिलावल भुट्टो ज़रदारी जी अगवानी में इस्लामाबाद ॾांहुं रवां दवां पीपल्स पार्टी जो अवामी लॉन्ग मार्च पंजाब जी तख्तगाह लाहौर पहुतल। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नासिर बाग लाहौर में अवामी मार्च खे ख़िताब कंदो। पीपी चेयरमैन जो ॿियो ख़िताब मुरीद के ऐं टियों ख़िताब शेरांवाला बाग में थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पीपीए जो अवामी मार्च वज़ीराबाद पहुची राहत तरसंदो। जो वाकया आसिफा बीबी के साथ हुआ है, नहीं समझता हूँ कि मीडिया के दोस्तों को भी थोड़ा इस बात का अंदाज़ा होना चाहिए। जब हम मना करते हैं कि आप ड्रोन इस्तेमाल ना करें तो आप लोग खुद नाराज़ होते हैं और उसका बुरा मनाते हैं। मैं
ये तो नहीं कहूँगा कि जानबूझ के हुआ है फिलहाल, लेकिन इसकी तहकीकात होगी। और बहुत ही खतरनाक बात थी, वो तो अल्लाह का शुक्र है कि आसिफा बीबी ने चंद लम्हे पहले ये महसूस कर लिया कि वो ड्रोन उनकी तरफ आ रहा है, तो उन्होंने अपनी थोड़ा सा अपने आप को बेंड किया, तो वो बच गई, उनका चेहरा बच गया और साइड से उनको जख्म आया। एक रात पहले ये साहब जो ड्रोन ऑपरेट कर रहे थे, उन्होंने कुछ लोगों को अपनी मीडिया टीम का हिस्सा बताकर जो है वो किसी होटल में ठहराया, और वो हमारी मालूमात के मुताबिक उनकी मीडिया टीम का हिस्सा नहीं थे, लेकिन उसकी आड़ में अपने दोस्तों को या अपने जानने वालों को या कोई और जो मशकूक कैरेक्टर्स हैं उनको अपनी टीम का हिस्सा बताकर उस मीडिया के अंदर शामिल करवाया जाए और उनके साथ उनको ठहराया जाए। उनका रिकॉर्ड हमारे पास मौजूद है, लेकिन हम इसकी भी तहकीक करेंगे कि वो लोग कौन थे और क्यों उस रिपोर्टर ने और क्यों इस ड्रोन के ऑपरेटर ने अपनी मीडिया टीम का हिस्सा बताकर उनको जो है हमारा अपना पूरे सिस्टम के अंदर शामिल करवाया। खानगी चैनल जे ड्रोन उड़ाईंदड़ ऑपरेटर जी जांच करे रहिया आहियूं। इतलाह ते सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त चैनल कुझु शकी माण्हुनि खे पंहिंजी टीम जो हिसो ॼाणाए होटल में तरसायो। होटल में तरसियल कुझु माण्हू कंहिं बि चैनल जा सहाफ़ी न हुआ। सईद गनी चयो आहे त सियासी मुखालिफ़नि जी तज़लील जेतिरी PTI कई मुल्की तारीख़ में कंहिं नाहे कई। वफ़ाक़ी हुकूमत मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। कराची में बि ज़िलत PTI जी आजियां कंदी। इमरान खान वायराप जो शिकार थी वियो आहे। वायराप जो शिकार माण्हू अधचरियो थी वेंदो आहे। पीका ऑर्डिनेंस आणण जो मक़सद मुराद सईद जे किरदार कशी खे रोकणु आहे। इमरान खान पूरे पाकिस्तान जी ज़बान बंदि करणु चाहे थो। पंजाब असेंबली जे स्पीकर ऐं PTI जे इत्तेहादी चौधरी परवेज़ इलाही वज़ीर आज़म इमरान खान खे सलाहकारनि खां मुहतात रहण जो मशवरो ॾेई छॾियो। परवेज़ इलाही चयो आहे त वज़ीर आज़म जे सलाहकार जे ग़लत बयानीअ सां हुकूमत ऐं मीडिया में दूरियूं वधी रहियूं आहिनि। तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि खे TV चैनल्स ते वञण जी इजाज़त न ॾियण ते ॻणती आहे। तहरीक इंसाफ़ पंहिंजो नुक़्ताए नज़र अवाम आॾो रखी न सघंदी। वज़ीर आज़म ऐं PTI जी क़यादत फ़ैसिले ते नज़रसानी करे सरकारी इश्तिहार अवाम जा पैसा आहिनि, उनखे मख़सूस अख़बारनि ऐं चैनल्स खे निशानो बणाइण लाइ इस्तेमाल न करणु घुर्जे। रुगो इमरान खान खे हटाइण न पर हुकूमत खे माइनस करण जे हक़ में आहियूं। मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकन अब्बासी चयो आहे त मौजूदा पार्लियामेंट ऐं सिलेक्टेड हुकुमरान अवाम खे कुझु बि न ॾेई सघिया। मौजूदा हुकूमत अवाम जा मसइला हल करण ऐं परॾेही पॉलिसियुनि ठाहिण में नाकाम थी चुकी आहे। अपोज़िशन जी तहरीक कंहिंजे ख़िलाफ़ आहे। कुझु ॾींहंनि में इहा बि ख़बर पइजी वेंदी। वज़ीर आज़म ख़िलाफ़ अदम एतमाद वारे रिथ ते अपोज़िशन मुतफ़िक़ आहे। जेकॾहिं अदम एतमादियत लाइ हुकूमत जा नंबर पूरा आहिनि त पोइ असेंबली मां कुर्सियूं ऐं कालीन छो उखड़िया विया। मुस्लिम लीग नून जी अॻवान राणा सनाउल्लाह चयो आहे त इमरान न्याज़ी पारां 5 मेंबरनि ते ख़रीद थियण जे इल्ज़ाम लॻाइण तहज़ीक आहे। मेंबरनि ते इल्ज़ाम न मढ़े अवाम खे कंगाल करण ते संदसि मेंबर केस छॾे रहिया आहिनि। ॿियो त ठहियो परवेज़ खटक पंहिंजे भाउ खे PTI में वापसि वठी अचे। इमरान न्याज़ी बिना देर इजलास घुराए ऐं पंहिंजूं दावाऊं सचूं साबित करे ॾेखारे। इमरान न्याज़ी ऐं वज़ीरनि जी वाइड़ाप संदनि बयाननि मां ज़ाहिर आहे। मुल्क में ज़रई औज़ार ठाहींदड़ यूनिट बंदि थियण मईशत लाइ ख़तरनाक आहे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त यूनिट बंदि थियण सां ज़राअत ऐं आबादगार मुतासिर थींदा, बेरोज़गारी में वाधि ईंदी। यूनिट बंदि थियण इमरान खान जी तरक़ी जा ख़तरनाक नतीजा आहिनि।
2 सालनि खां FPR सेल्स टैक्स रीफंड करण में नाकाम वई। यूनिट बंदि थियण सां ट्रैक्टर जी क़ीमत वधी वेंदी ऐं ज़राअत मुतासिर थींदी। पिशावर सान्हे में आपघाती बमबार जे कुछ सहूलतकारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। आपघाती बमबार जे जिस्मानी उज़वनि ऐं फिंगरप्रिंट्स सां आपघाती बमबार जी सुञाणप थी वई। खैबर पख्तूनख्वा पुलिस वाक़े में मुलविस नेटवर्क जो पतो लॻाइण जी दावा करे छॾी। पुलिस दहशतगर्द खे आणण वारे रिक्शा ड्राइवर ताईं बि रसाई हासिल करे वरिती। पुलिस मूजिब दहशतगर्द तरबियती याफ़्ता हो। आपघाती बमबार जा उज़वा फिंगरप्रिंट्स बि हासिल कया विया। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर महमूद ख़ान पारां इमाम बारगाह जो दौरो, शहीदनि जे वारसनि सां ताज़ियतूं कयूं। महमूद ख़ान चयो आहे त जवाबदारनि खे हर सूरत में संदसि अंजाम ताईं पहुचायो वेंदो। इबादत गाहुनि जी फुल प्रूफ सिक्योरिटी लाइ क़दम खंया पिया वञनि। हैदराबाद में PTI क़यादत सां जुठ माण्हू मार्च खे ज़रो बि मोट न मिली। शाह महमूद कुरैशी मार्च ॾिसी हलियो वियो। असद उमर स्टेज ते अची हथ लोॾे रवानो थी वियो। अरबाब गुलाम रहीम कारकुननि मां मायूसी जो इज़हार कंदे हैदराबाद वारनि खे बेमुरवत करार ॾेई छॾियो। लाड़काने में हथियारबंदनि फायरिंग करे 2 ॼणनि खे क़तल करे छॾियो। न्यू बस स्टैंड वटि नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मौक़े ते ई मारिजी विया। मक़तूलनि जे मढ़ इस्पताल मुंतक़िल कया विया। 2 ॼणनि जी सुञाणप न थी सघी। यूक्रेन रूस में ॻाल्हियुनि जो ॿियों दौर शहरनि खे निकिरण लाइ राहदारियूं ॾियण ते इतफ़ाक़ कयो वियो। रूसी सदर पुतिन जो जर्मन चांसलर ओलाफ शोल्ज़ सां राब्तो। इसराइली वज़ीर आज़म अल यहूद अलमरोट जे सदर पुतिन सां मुलाक़ात। यूक्रेन जे सदर सां बि फ़ोन ते राब्तो। मामला पुरअमन तरीक़े सां निबेरण ते ज़ोर। रूसी सदर जो चवणु आहे त हू यूक्रेन सां ॻाल्हि ॿोल लाइ तयारु आहिनि। उमेद आहे त कीफ माक़ूल तामीरी मौक़िफ़ इख़्तियार कंदो। यूक्रेनी गादीअ वारे शहर कीफ भरिसां ॻोठ ते रूसी बमबारी 6 ॼणा मारिजी विया। यूक्रेन 11,000 रूसी फ़ौज मारण जी दावा करे छॾी आहे। रूसी फ़ौज पारां यूक्रेन जे गादीअ जे शहर जो घेराव। रूसी फ़ौज मारियोपोल शहर ते ॿीहर हमला शुरू करे छॾिया। शहरी अख़्तियारनि जो चवणु आहे त बमबारी सबबि शहरनि खे ॿाहिरि कढण वारो सिलसिलो रोकियो वियो आहे। यूक्रेनी सदर पोलैंड जे सरहदी इलाइक़े ॾांहुं मुंतक़िल थी वियो। बरतानवी इंटेलिजेंस जो चवणु आहे त यूक्रेन जी सख़्त मज़ामत सबबि रूसी फ़ौज खे पेशकदमी घटाए रही आहे। कंडियारो लॻ 2 धुरनि में झेड़े दौरान 1 ॼणो मारिजी वियो। ॻोठ कूंडो लाखो में घिटीअ जे लंघ तां 2 धुरनि में झेड़ो थी पियो। लाखा बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। शकील लाखो क़तल थी वियो। मक़तूल जो मढ़ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिंगोरचा भरिसां ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार हयाती विञाए वेठो। क़ौमी शाहराह ते हाई स्कूल वटि ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में मुश्ताक अहमद सोलंकी दम ॾेई छॾियो। 2 ॼणा राशिद ऐं नदीम सोलंकी ज़ख़्मी थी पिया। फोतीअ जो मढ़ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस ट्रैक्टर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप में भारत पाकिस्तान खे 108 रन्सनि तां शिकस्त ॾेई छॾी। भारत टॉस खटे पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 50 ओवरनि में 244 रन्सूं ठाहियूं। पाकिस्तानी टीम 43 ओवरनि में 147 रन्सूं ठाहे आउट थी वई। भारतीय कप्तान सिमरती मंधना 52, दीप्ति शर्मा 40, स्नेहा राणा 53 ऐं पूजा 67 रन्सूं ठाहे निमाया कारकर्दगी ॾेखारी। पाकिस्तान जी निशा सिंधु ऐं निदा डार 2 विकेटूं वरितियूं। दायना बेग, अनम अमीन, फातिमा सना 1-1 विकेट हासिल कई।
पाकिस्तान जी का बि क्रिकेटर सुठी कारकर्दगी ॾेखारे न सघी।